जेको असां विख विख ते उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे हर माण्हू मोमिन मोमिनियाणीअ खे मुखातिब थी चऊं था या अली मदद अमीरुल मोमिनीन जी समाजी ख़िदमात जो इन खां वॾो ॿियो कोई मञता ऐं एज़ाज़ नथो थी सघे जो अलीअ जी ज़िंदगीअ खे बज़ाहिर जुदा थिए 21 रमज़ान 19 रमज़ान ते ज़रब ऐं 21 ते मौला जी 40 हिजरीअ में शहादत ऐं अॼु बि असांजो विख विख ते या अली मदद चवण इन ॻाल्हि जी गवाही आहे त अॼु बि अगरि मदद जो हिम्मत अफ़ज़ाईअ जो आसरो आहे त अलीअ में आहे। हैदरी मौला तव्हां असांजा मददगार आहियो। मां सच थो ॻाल्हायां तव्हांजी मदद सां, मां ज़ुल्म सां झेड़ो थो कयां तव्हांजी मदद सां, मां पंहिंजे बच्चनि खे शराफ़त ऐं हलाल जी रोज़ीअ सां पालियां थो तव्हांजी मदद सां। मौला मां पंहिंजी घरवारीअ जो एहतराम थो कयां तव्हांजे भले किरदार जी मदद सां। हिकु शाइर ॾाढो भलो चयो हो, हे माण्हू था चवनि या अली मदद जा असां इनकारी आहियूं, असां अलीअ जी मदद खे क़बूल नथा कयूं। जिथे तव्हांखे नेकीअ जी ज़रूरत पवंदी अलीअ जी मदद वठणी पवंदी, जिथे ईमानदारीअ जी ज़रूरत पवंदी ईमान में अली मददगार, शराफ़त में अली मददगार, सच्चाईअ में अली मददगार। इन करे शाइर चयो या का जज्बाती रुबाई नहीं है कि हर जा अली मिलेंगे न दामन बचाइए, बचना अली से है तो जहन्नुम में जाइए। हैदरी मां जेका नमाज तो पढ़ा या भी या अली मदद आ, अगर अली मदद न करे हा तो शायद मां नमाजी न हुजा हा। मुझी रोजादार हुजण मौला जी मदद आ, मुझो हाफिज़ कुरान हुजण मौला जी मदद आ, मुझो मुसल्ले जी ज़ीनत हुजण मौला जी मदद आ, मुझे चेहरे ते दाढ़ी ऐं मुझे न्याणीअ जे मथे ते पोती या अली ऐं अलीअ जे बच्चनि जी मदद आ।